अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 अप्रैल फ्राइडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 8:30। ॿाहिरि छोकिरी सफ़ाई थी करे ऐं मां हीअ मुंहिंजी बास्केट आहे जंहिंमें मां बचियल सचियल शयूं, लेसिस, कपिड़नि जा टुकड़ा, इलास्टिक, अलाए छा छा मां हिन विझंदी रहंदी आहियां। त एॾो भरिजी वियो आहे जो हाणे हिन मां काई बि शइ ॻोल्हणु मूंखे मुश्किल थी लॻे। त मां इहो डिसाइड कयो आहे हिन महिल त अलॻि कयां, वॾा पीसिस अलॻि, नंढियूं कटिंग्स जेके आहिनि उहे अलॻि। ऐं हे ॿ त हादीअ जा कटियल फ्रॉक आहिनि जंहिंजो मुंहिंजो इरादो इहो ई आहे त मां अॼु हिननि खे सिबी वठां। सो ॾिसूं था छा थो थिए। सो फ़िलहालु मां हिते शयूं सॉर्ट आउट थी कयां त हे लेसिस जेके आहिनि उहे अलॻि कढी छॾियां, टुकड़ा अलॻि, ज़ाया कपिड़ो जेको आहे उहो अलॻि। सो इहो कमु थींदो। हाणे 11 थिया आहिनि ऐं मां पंहिंजी सिलाई जे कॉर्नर में अची वई आहियां वापसि। ऐं मां हिते हाणे कोशिशि कंदमि त घटि में घटि हिकिड़ो त फ्रॉक सिबी वठां। ऐं हीअ मुंहिंजी सदोरी ईशल मां वटि आई आहे डे स्पेंड करणु। ऐं जॾहिं मां हुनखे ॾेखारियो त मां हे मोती वठी आई आहियां खज़ानो, त हाणे इहा हिननि खे इंजॉय थी करे ऐं हर तरह जा अलॻि अलॻि थी करे। ऐं हिकिड़ो खज़ानो मुंहिंजो हे बि आहे त मां हे कलरफुल दॿियूं कंहिं ज़माने में हर कलर जेको अवेलेबल हो मां वरितियूं हुयूं, त हाणे हे अलॻि अलॻि करे इन्हनि में रखंदी, हिकिड़े शेप जा ऐं हिकिड़े डिज़ाइन जा। ऐं मां पोइ उन्हनि खे वरी बॉक्सिस खे सेट कंदमि। सो ईशल खे हिते टाइम मिली वियो आहे। ईशल इंजॉय थी करे हलो ठीकु आहे। सो मां हाणे सिलाई थी कयां, पोइ तव्हां सां मिलां थी। हिन महिल टाइम थियो आहे 2:30 ऐं मां अॼु इरादो कयो हो त मां 2 फ्रॉक घटि में घटि सिबंदमि हादीअ जा। 2 त ठहियो, मां हिकिड़ो बि न सिबी सघी आहियां छो त मशीन नथी हले। उनजो सम्झ में नथो अचे मूंखे छा प्रॉब्लम आहे। ऐं न ई मुंहिंजो हिन महिल कोई मूड आहे त मां खोले हिनखे चेक कयां। इन करे मां छॾे ॾिनो। नमाज़ वग़ैरह पढ़ी वांदा थी वियासीं ऐं ईशल हिते काफ़ी देरि इहो कमु कंदी रही। हिननि सॼनि बीड्स जे खज़ाने मां हिन इहे धार कया आहिनि ऐं मूंखे चई मूंखे कोई भरनियूं ॾियो त मां विझां। त मूं वटि बॉक्सिस पिया हुआ त हिननि सभिनी बॉक्सिस में हिन अलॻि करे रखिया आहिनि। हे स्कल्स, मां चयोमांसि स्कल्स मूंखे न खपनि, चई मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, मां थी खणां। मां चयो ठीकु आहे। सो हाणे उहा सुती पई आहे ऐं मां बि जेको आहे रेस्ट कंदमि थोरी देरि। ऐं सची ॻाल्हि आहे जॾहिं खां मुंहिंजो फ्रॉक न सिबिजी सघिया न, पंहिंजी मर्ज़ीअ जो कमु न करे सघियमि, त हाणे मूंखां ॿिया कम बि नथा पुॼनि। ऐं हूअं बि हिन महिल रोज़ु रेस्ट ई कंदा आहियूं। सो हाणे थोरी देरि जे लाइ आरामु। शाम जा 4 थिया आहिनि ऐं मां हे चिकन कढी रखी वई हुयमि काफ़ी देरि पहिरियों। सो डीफ्रॉस्ट थी वियो आहे। मां पचाईंदमि राति जो चिकन जलफ्रीज़ी। त हिनखे हाणे रखिणो आहे बॉइल करण जे लाइ। हिते पटाटा बॉइल था थियनि, सुरण शायदि चाट थी ठाहे यकीनन। चणा था बॉइल थियनि, कारा चणा। सो मां बि हिनखे चिकन खे रखी थी वञा ॿिए चुल्हे ते। 6 थी विया आहिनि ऐं मां चिकन बॉइल करे उनखे हॾनि खां अलॻि करे श्रेड करे छॾियो आहे ऐं भाॼी वाॼी कटी अथमि। हिते मां ठाहियां थी राति जो चिकन जलफ्रेज़ी। ऐं 3 पहिरीं जी नमाज़ खां पहिरियों मुनो कलाक तक़रीबन मां सिलाई मशीन ते पंहिंजो लॻायो ऐं जेके जेके मूंखे ख़बर आहे त छा छा पॉसिबिलिटी आहे हिन में ख़राबीअ जी, त उहा मां ठीकु करण जी कोशिशि कई, पर मशीन नथी हले। सो मां सफ़ा मुंहिंजी माना ईअं तवानाई ख़तमु थी वई आहे, मुंहिंजी मर्ज़ीअ जो कमु न थी सघियो। सो बहरहाल ॾिसो न, त मां चाहियां थी करणु थी चाहियां, वेठी आहियां करण जे लाइ, मूं वटि टाइम बि आहे, पर मूंखां नथो थिए छो त अलाए तरफ़ां हर कम जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे। सही आहे त हुनजी रज़ा खां सवाइ हिकिड़ो पन बि न चुरंदो आहे। सो मशीन नथी हले। हाणे ॾिसां थी, हिमत करणी पवंदी त मां हिनखे खणी वञा कंहिं शॉप ते, कंहिं मिस्त्रीअ वटि, त हिनखे ठाराए अचां। पहिरियों त कोशिशि कंदमि त फ़ोन ते अगरि किथां होम सर्विस मूंखे मिली वञे त वाह वाह, न मिली त पोइ त ठाराइणी आहे, छो त मशीन खां सवाइ मुंहिंजो सिलाई मशीन खां सवाइ स्पेशली मुंहिंजो गुज़ारो न आहे। सो हिते इहा यखनी बचियल पई आहे, हिनखे बि छाणींदमि हाणे। ऐं इहा कंहिं न कंहिं पुलाउ में वेंदी यकीनन, या त चणनि जो पुलाउ या मटर ऐं पटाटनि जो पुलाउ पचंदो। सो ॿोड़ जी तयारी आहे। ऐं हिन पासे माशाल्लाह सुरण पंहिंजी चाट जी तयारी थी करे, जंहिंजे लाइ उहो चणा वणा बॉइल करे सभु कुझु करे चुकी आहे। मां ऐं सुरण किचन में बिज़ी आहियूं ऐं ईशल हिते पंहिंजी स्केचिंग करण में बिज़ी आहे। ईशल ॾेखार जेको पहिरियां वारा ठाहिया अथई। वाह ज़बरदस्त, पकी आर्टिस्ट आहे बा, माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। ॿिया बि ॾेखार। वाह ज़बरदस्त। ईशल मूंखे हिकिड़ी ठाहे बि ॾिनी आहे विरलिंग दरवेश जी तस्वीर, जंहिंसां मां मैचिंग कुशन्स बि ठाहिया आहिनि, पर अञा ताईं मां हुनखे किथे सेटिंग न कई आहे। इंशाल्लाह हिन ई दफ़े त मुश्किल आहे,
अगली दफ़े कंदमि। सो हीअ हिते बिज़ी आहे ऐं असां किचन में बिज़ी आहियूं। मानी खाई वरिती आहे राति जी ऐं ईशली फरमाइश ते मुंहिंजी फेवरेट गेम, मोस्ट फेवरेट गेम स्क्रैबल। सो असां हाणे हिते वेही खेॾंदासीं स्क्रैबल थोरी देरि जे लाइ, उन खां पोइ वरी तव्हां सां मिलंदासीं। असां ॿिन्हिनि जी गेम जारी आहे हिते ऐं लॻे थो अॼु मां हे व्लॉग थोरो देरि सां अपलोड कंदमि। सो प्लीज़ माइंड न कजो। ईशल आई आहे मूं वटि अॼु राति बि रहंदी त हुनखे मां थोरो एंटरटेन थी कयां, छो त मां बि उहे उदास आहियां ॾाढी। पोइ तव्हांखे उदासीअ जो सबबु ॿुधायां थी मां। अॼु देरि थी वई आहे, मूंखे इलाही नव थिया आहिनि ऐं नमाज़ हाणे पढ़ंदमि ऐं बसि ईशल जी मर्ज़ी त हुन सां मां स्क्रैबल खेॾां, छो त हुनखे शौक़ु आहे ॾाढो ऐं हुनखे घर में कोई बि हुन सां न खेॾंदो आहे। सो मां हुनखे एंटरटेन पई कयां ऐं शायदि पाण खे बि एंटरटेन पई कयां, छो त मां उदास आहियां अॼु इलाही। मुंहिंजी मशीन ख़राबु थी आहे, मूंखे मज़ो नथो अचे। मां चवंदी आहियां सिलाई मशीन मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे ऐं मां नंढे हूंदे खां मां हिन सिलाई मशीन सां मोहबत कई आहे, जेका बि पहिरियों अम्मा वटि हूंदी पोइ मां वटि। सो बहरहाल मज़ो नथो अचे मूंखे सफ़ा। संडे ते हिते मार्केट बंदि हूंदा आहिनि, सुभाणे सैटरडे आहे। अगरि मूड थियो ऐं मूंखे सहूलियत मिली वई वञण जी त मां मशीन खणी वेंदमि कंहिं शॉप ते ऐं अलाह करे त ईअं बि ठही वञे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो अचानक सां मूंखे आइडिया अची वेंदो आहे त हिन में हे गड़बड़ हूंदी, कॾहिं ईअं बि थींदो आहे। सो बहरहाल अॼु देरि थी वई आहे इलाही त तव्हांखे वेट करिणो पियो, सॉरी। कॾहिं इंटरनेट ख़राबु हूंदो आहे, कॾहिं स्लो हूंदो आहे, बसि का वजह थी वेंदी आहे। अॼु वजह इहा हुई त मां जेको ईशल खे टाइम पई ॾियां ऐं सुठो ॾींहुं गुज़ारियो हुन सां, पर ॼण हिकिड़ो ख़ाली ख़ाली ॾींहुं गुज़रियो आहे मुंहिंजो, छो त मुंहिंजी प्लैनिंग कुझु ॿी हुई पर थियो कुझु ॿियो आहे। सो इहे त हाणे कम आहिनि ज़िंदगीअ जा, इहे हिसा आहिनि, सिलसिला आहिनि। सो हाणे मां तव्हांखे मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो, ख़ुशि हुजो ऐं हमेशह पाण खे बि ख़ुशि रखण जी कोशिशि कजे। असां सॼी उमिरि ॿियनि खे ख़ुशि रखण में पाण खे विसारे छॾींदा आहियूं ऐं पोइ नतीजो इहो बि निकिरंदो आहे जो अक्सर ॿिया बि असां मां ख़ुशि न थींदा आहिनि की हर कंहिंखे का न का शिकायत रहियल हूंदी आहे ऐं असांखे पंहिंजे लाइ बि टाइम न हूंदो आहे। सो पाण खे ख़ुशि रखण जी ज़रूरु कोशिशि कजे, ॿियनि सां गॾु गॾु पाण खे पूरो टाइम ॾिजे। ऐं अॼु इहो मां जेको ईशल खे टाइम ॾिनो, इहो असल में मां पाण खे बि टाइम ॾिनो त दिलि विंदराइण जे लाइ। ऐं इहा मुंहिंजी सभिनी खां वधीक फेवरेट गेम आहे। हिन मां हर रोज़ु अगरि खेॾंदी हुजां त मां हिन मां बोर न थींदी आहियां, बेज़ार न थींदी आहियां। सो बहरहाल अॼु जो नंढिड़ो व्लॉग आहे हिते ख़तमु थी कयां। अलाह साईं तव्हां सभिनीनि खे सलामत रखे, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी गॾु हूंदासीं, वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।